जी नाज़रीन, घोसपुर में आवाम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर के भरपासे रहवासी 3 ॼणा बख्शापुर वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थी विया आहिनि। कश्मीर ज़िलो हिकु भेरो ॿीहर ॾोहारनि जे हवाले थी वियो आहे, पर कश्मीर ज़िले की पुलिस अमन अमान बहाल कराइण लाइ के भी जोगा उपाय न वठी सघी आहे। घोसपुर भरिसां ॻोठ ख़ैरमून मंगणहार रहवासी कश्मीर में पलाल भरण विया हुआ त कश्मीर भरिसां बख्शापुर थाणे जी हद में ॾखण बंगलो इंडस हाईवे भरिसां अणॼातल हथियारबंद हथियारनि के ज़ोर ते पोरतनि मथां हवाई फायरिंग करे लाल बख्श ओगाई, खलील ओगाई समेत 3 खे अगवा करे नामालूम हंध खणी फरार थी विया। इतला बावजूद अॼु जी पुलिस वाक़े वारे हंध न पहुती। वाज़े रहे त SSP कश्मीर कंदकोट ज़ुबैर शेख जी मुक़रर थियण बाद अगवा फुर धाड़ा तोड़े रतो चावण वारो सिलसिलो रोज़ जो मामूल बणियल रहे थो, पर कश्मीर ज़िले की पुलिस मुगन की बाज़ाबी लाइ या त राजूनी करे थी या त वरी ॾोहारनि खे मेड़ में नथा तोड़े डील तहत मुगन की बाज़ाबी अमल में आंदी वञे थी। अहिड़नि हुरबनि बाद पुलिस मुगवी बाज़ाब कराए कूड़नि मुक़ाबलनि की प्रेस रिलीज़ जारी करे छॾे थी। वाज़े रहे त 2 महीननि दौरान घोसपुर समेत ॿियनि शहरनि में 16 ॼणा अगवा थी विया आहिनि, जिन खे हथियारबंद नापरकोट के कच्चे, दुरानी महर के कच्चे तोड़े ॿियनि शहरनि के कच्चे वारे इलाइक़नि में सोरणी मुगवी के भुंग ख़ातिर बांधी बणाए छॾियो आहे। समूरनि मुगविन के घरनि में को रामतल आहे, पर कश्मीर ज़िले की पुलिस गुज़िरियल 2 महीननि दौरान किथे भी एक ॾींहुं भी कार्रवाई नाहे करे सघी, जंहिं सबबु अवाम पाण के गैर महफूज़ समझंदे घरनि ताईं महदूद बणियल आहे। ताज़े अगवा के वाक़े खिलाफ़ मुगविन के वारसनि कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे ते धरणो हणी मुगविन की बाज़ाबी जो मुतालबो किया है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ घोसपुर। पलाल भरी वचा पे ट्रैक्टर गोटे जे विचों आयो पे जी वाह यो खोड़ी असा जी पलाल जी पई असा वो खणदा से जे में आया असा जा 3 मानू तो विचों विच सिद्ध करे आया, जे में जबरदस्ती करे असा जे 3 मानू के हथियारन जो गोली होनी करे खणी अगवा करे हां ए दक्षिणी तरफ वया असा आया से असा के इते हमरा भजिया ता हमरा 3 खजिया दुश्मनी का गाल है, दुश्मनी बाजी कैंची कोने की। अच्छा हां पलाल असा हो गयो हां गोठ नारो छे खैरमान मंगणार। अच्छा हां हेलो सारे जो